गुलकार सज्जाद अली अॼु पंहिंजी 57 सालगिरह मल्हाए रहियो आहे। सज्जाद अली 24 अगस्त 1966 ते लाहौर में पैदा थियो। सज्जाद अली न सिर्फ़ क्लासिकल नीम क्लासिकल पर पॉप रॉक सिंगर तौरु पिणु ॻायो। सज्जाद अली न सिर्फ़ गुलकारी कई पर फिल्म लव लेटर्स, मुंडा तेरा दीवाना ऐं एक और लव स्टोरी में अदाकारी जा जोहर पिणु ॾेखारिया। पाण न सिर्फ़ सिंगर पर फिल्म प्रोड्यूसर, डायरेक्टर, मौसीकार, शाइर बि आहे। संदसि पहिरियों म्यूज़िक एल्बम मास्टर सज्जाद सिंग्स मेमोरेबल 1979 में रिलीज़ थियो। हुन पीटीवी जे प्रोग्राम सिल्वर जुबली रंग बिरंगी दुनिया में पिणु परफॉर्म कयो। सज्जाद अली जा केतिरा ई म्यूज़िक एल्बम रिलीज़ थिया जिन खे आवाम में पज़ीराई मिली। खेसि फ़नी मेहनता तौरु केतिरा ई एवार्ड मिलिया जिन में सितारे इम्तियाज़ ऐं लक्स स्टाइल एवार्ड समेत ॿिया सक़ाफ़ती एवार्ड शामिल आहिनि। सज्जाद अली 1990 में पंहिंजी कज़िन सां शादी कई। संदसि हिकु पुटु कुब्बे अली सिंगर ऐं ॿियो पुटु शबी अली म्यूज़िक कंपोज़र आहे। GM ख़ासि अली इबरत न्यूज़ कराची। जेरा भी बिच पानी कोई नहीं ते अपनी कहानी कोई नहीं, जे संग बेलिया कोई ना ते किसे नु सुनानी कोई नहीं। अखां च दरिया खोल के मैं जख्म दिखां ते